बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध वासियो, मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजी भेनरूं जेके कच्चे में रहनि था, उन्हनि खे गुज़ारिश कयूं था, पंजाब में महान ॿोॾि अची चुकी आहे। 5-8 तारीख़ ताईं पाणी सिंध में दाख़िल थींदो। सिंध गवर्नमेंट, पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांखे गुज़ारिश थी करे त महफ़ूज़ हंधनि ते, कच्चे मां महफ़ूज़ हंधनि ते हलनि। सिंध गवर्नमेंट, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सभु इंतज़ाम मुकमल करे छॾिया आहिनि। तव्हांखे कच्चे खां ॿाहिरि वठी वञण जा तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन ॻाल्हि खे पैनिक न थिजो। अलाह पंहिंजी अमान में रखंदो, अलाह कंदो, ही मुसीबत टरी वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो साहब, जनाब आसिफ अली ज़रदारी को चेयरमैन, अदीब फरियाल साहिबा ऐं CM सिंध, असां सॼी कैबिनेट उन्हनि जे हुकुम तहत हलूं पिया, फील्ड में वञूं पिया। बराए महिरबानी तव्हां असांजी ॻाल्हियुनि ते अमल कंदो, अलाह ख़ैरु कंदो। असां तव्हां सां, पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट तव्हां सां गॾु आहे।